धाबेजी स्पेशल इकनॉमिक ज़ोन सीपेक 2.0 खे हथी ॾींदो वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह जो चवणु आहे। धाबेजी स्पेशल इकनॉमिक ज़ोन में $3 अरब जी सीड़पकारी कई वेंदी। धाबेजी स्पेशल इकनॉमिक ज़ोन मंसूबे सां खिते में समाजी ऐं मुआशी असर पवंदा। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो धाबेजी स्पेशल इकनॉमिक ज़ोन जे हवाले सां MOU तक़रीब ख़िताब कयो आहे। धाबेजी ज़ोन पाकिस्तान जी मईशत लाइ 1 लख खां वधीक नौकरियूं पैदा कंदो। धाबेजी स्पेशल इकनॉमिक ज़ोन पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत ठाहियो वेंदो। मुफ़ाहिमती याददाश्त सीपेक जे सनअती तावन लाइ अहम आहे। धाबेजी स्पेशल इकनॉमिक ज़ोन कराची जे बंदरगाहुनि खे वेझो आहे, जॾहिं त मनसूबो मुल्की ऐं परॾेही सीड़पकारी आणण जी सलाहियत रखे थो। अहम ख़बर आहे, धाबेजी स्पेशल इकनॉमिक ज़ोन सीपेक 2.0 खे हथी ॾींदो। वॾे वज़ीर जो चवणु आहे त धाबेजी स्पेशल इकनॉमिक ज़ोन में $3 अरब जी सीड़पकारी कई वेंदी। एक बार ॿीहर तव्हांखे आगाह कई पिया। धाबेजी स्पेशल इकनॉमिक ज़ोन सीपेक 2.0 खे हथी ॾींदो। वॾे वज़ीर जो चवणु आहे धाबेजी स्पेशल इकनॉमिक ज़ोन में $3 अरब जी सीड़पकारी कई वेंदी। धाबेजी स्पेशल इकनॉमिक ज़ोन मंसूबे सां खिते में समाजी मुआशी असर पवंदा। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे कराची खां आमिर सुप्रो। जी आमिर, कहिड़ा तफ़सील आहिनि?